के उठ्या के झुकिया किल कई कन लाटार सैयद तुझा डिगा वार अज पूछे घाट हिंदू देश मुकद्दर तंहिंखे पेंद्रा बड़ा इन प्रोग्राम में आयल व्याकालू गोठ जा कारकुनो जीए सिंधु देश जीए साईं जीए सैयद कोई मेरा डॉट का आया उनके बलिकार जो अॼु जी जेके एजेंट आहे उहा सियासी सूरत हाल हिन ते मथे जेकी सूरत हाल हले थी पई पाकिस्तान जे टिकट ते उन में पाण खे कारे झंडे वारनि खे वॾी दिक़त थी अचे ऐं वॾा परेशानी जा मरण अचनि था। जीअं कल्ह मरलो आयो त 23 तारीख़ ते बशीर खान जो वर्सीअ जो प्रोग्राम रखियो सालगिरह जो वो कैंसिल थी रते नेरे में आयो तो सियासी सूरत हाल में जेकी गठजोड़ जोड़ हले थी उहा वधीक इलाही ख़तरनाक थी वई हाणे झंडे लाइ उन में पंहिंजे कारकुननि खे गॾु खणी हणणो ऐं उन्हनि जी सार संभाल हलाइणो असांजो आइनी ऐं तंज़ीमी फर्ज़ आहे त असां पंहिंजे कारकुननि जी तरबत कयूं उन कारकुननि खे अॻितां कीअं वठी हलूं उन्हनि खे छा करणु खपे इन सियासी सूरत हाल ते तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। जॾहिं क़ौमुनि जे मथां के वसीलनि जे मथां भरपा थींदा आहिनि त क़ौमुनि जे अंदरि तंज़ीमूं ऐं तहरीकूं ठहंदियूं आहिनि। उहे तंज़ीमूं ऐं तहरीकूं इन लाइ ठहंदियूं आहिनि त पंहिंजी क़ौम जी बाक़ी कयूं पंहिंजी क़ौम खे कंहिं सुठे जॻह ते वठी हलूं पंहिंजी धरती जंहिंमें हींअर धारियुनि जी लड़कार थी पई हले उन्हनि खे कीअं कयूं इहो असांजो ॾाढे झंडे वारनि जो ऐं क़ौमी तहरीक जे हर कारकुन जो फर्ज़ु आहे त असां हिक ॿिए जे सलाह मशवरे सां हलूं त पाण खे हिन टेम ते छा करणु खपे ऐं आईंदा लाइ जेको लाहे अमल सोचे उन लाइ असांखे छा करिणो आहे। तहरीकूं जेॾी महिल पंहिंजे रूप ऐं रंग में ईंदियूं आहिनि पोइ उहे तहरीकूं के आज़ादीअ जी तरफ़ वठी ईंदियूं आहिनि त के वसीले जी तरफ़ वठी ईंदियूं आहिनि के ख़ुदि मुख़्तियारी जी तरफ़ वठी ईंदियूं आहिनि। ईअं ई साईं जेम्स सैयद जेॾी महिल पाकिस्तान ठाहियईं त बाबा हिन पाकिस्तान जे अंदरि जेकी असांजी मालकी थींदी ऐं असांखे सभु कुझु जेको आहे उहो मिलंदो पर पंजाबी साम्राज्य उहा शइ न कई साईं जेम्स सैयद सां धोखो करे अॼु बि तव्हां 1940 जी करारदाद में ॾिसंदव त सिंध असांजो मुल्क आहे असीं उन मुल्क जा वारिस आहियूं पर 1946 जे अंदरि जॾहिं ॿी करारदाद थी त इन ई पंजाबियुनि साईं जेम्स सैयद सां धोखो करे काज़ी आज़म जी सूरत जे अंदरि पाकिस्तान ठाहिनि ऐं पाकिस्तान जे अंदरि 4 रियासतूं ठाहिनि जंहिंजी हिकिड़ी रियासत सिंध हुई हिकिड़ो पंजाब हिकिड़ो ख़ैबर पख्तून ऐं हिकिड़ी जेकी रियासत बलोचिस्तान हो। उन जे जेकी ठहण खां पोइ इहो चइनि त हिन जा जेका वसीला निकिरंदा उहो सूबो इस्तेमालु कंदो पर वरी जॾहिं 1951 जे अंदरि थियो अयूब जेको आहे उहो आयो इलेक्शन में खटी उन खां पोइ जीअं इलेक्शन थींदियूं वञनि पियूं पंजाबियुनि जा रोज़ रंग रूप इहे चेंज थींदा वञनि पिया छो त पंजाब जे सूबे में कुझु बि न निकिरे पियो पोइ बुख ऐं बदहालीअ में मरनि पिया पोइ असां सिंधी माण्हुनि खे जेको कोई तेल जी गॾी हणी छॾींदो त उहो असां हुनजो कमु करे छॾींदासीं। इन ई सूरत में असांखे भुट्टो साहिबु आयो 1973 में जेॾी महिल पंजाबियुनि खे अड़े पुटु सिंधी माण्हू जेका तुंहिंजे चवण ते नथा यार तूं क़ौमी लीडर आहीं ऐं तूं इहो ताईं कुझु कयो ई न आहे। भुट्टे साहिबु पोइ 1973 जे आइन आणे ऐं असांखे जेको क़ौमुनि में तक़सीम करे छॾियईं ऐं असांजे मथां उर्दू ॿोली मड़े छॾनि त बाबा तव्हां हींअर पाकिस्तानी क़ौम आहियो तव्हां सिंधी क़ौम जी हैसियत न मेलायो असीं पोइ पाकिस्तानी क़ौम में थी वियासीं। उन खां पोइ बांग्लादेश पंहिंजो विढ़ंदे मारींदे पंहिंजा हक़ घुरई उन में पंजाबी साम्राज्य
उन तां विड़ी पियो, उन्हनि 2 लख औरतुनि जी इज़त लुटी, 30 लख उन जा माण्हू शहीद कयनि, पर बंगालियुनि हिमत करे ऐं पंहिंजो नारो हिकिड़े ॾींहं जे अंदरि ई पंहिंजो मुल्क ठाहिनि। असांखे बि उहो ई किरदारु करणो पवंदो। रोज़ हिते मीटिंगूं न थींदियूं, रोज़ ॻाल्हियूं न थींदियूं, जेको पंहिंजो कमु आहे उहो पाण खे कमु करिणो आहे। अॼु मुंहिंजो फ़र्ज़ु छा आहे, अॼु तव्हांजो फ़र्ज़ु छा आहे, हर को वाक़ुफ़ु आहे त पाण खे छा करिणो आहे। इहा ई तहरीक साईं जेम्स सैद जेॾी महिल 1973 खां पोइ सिंधु देश जी आज़ादीअ जो नारो आहियूं त हुन टाइम ते कारकुननि जो रंग ऐं रूप कुझु अलॻि हो। हींअर जेका बि असां कारकुन आहियूं उन में रंग रूप बि न आहे, न का क़ौम परस्ती आहे, न असां में कामरेडी रही आहे। कामरेड जो मतिलबु हूंदो आहे त हक़ सच जो आवाज़। असां